नाज़िन भेरिया रोड जे ख़ानगी स्कूल में साइंसी मेलो लगायो वियो जिते शागिर्दनि पारां मॉडल पेश कया विया। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे अज़हर चौहान। इन वक्त भेरावड़ के एक निजी स्कूल में मौजूद आहियूं जिते अॼु साइंसी मेलो लगायो वियो आहे ऐं शागिर्दनि पारां जेका साइंसी मॉडल्स ठाहे पेश कया विया आहिनि। हिते अचो त हिते आयल महिमाननि तोड़े शागिर्दनि उस्तादनि खां पुछूं हिननि जो हिन साइंसी मेले जे हवाले सां छा चवणु आहे। हर ॿार खे साइंस जे मुताबिक़ ख़बर हुजे, जीअं फिज़िक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, उन्हनि मुख़्तलिफ़ शयूं आहिनि उन में अची वेंदियूं। सोलर सिस्टम कीअं आहे, रेस्पायरेशन सिस्टम कीअं आहे, बायोलॉजी कीअं आहे, इन्हनि शयुनि में असां ॿारनि खे नॉलेज ॾियणु था चाहियूं। ॾाढी सुठी महिनत कई आहे ॿारनि ऐं इहे एग्ज़िबिशन थियणु खपनि हर स्कूल में, चाहे सरकारी हुजनि या निजी स्कूल हुजनि। इन सां ॿार जो ज़हन जेको आहे खुलंदो आहे ऐं नई जदत ऐं तख़लीक़ जेकी आहे उहो हुन में जेको आहे अवेयरनेस जी शऊर वधंदो आहे। पिण ॿारनि ॾिसो त तव्हां पाण केॾी महिनत कई आहे, तव्हां पंहिंजे साम्हूं आहे। असां ज़िले जेके हुकूमत आहे उनखे बि असां रिक्वेस्ट कयूं था त असांजे लाइ कुझु तालीम जे लाइ अहिड़ा क़दम खयां वञनि जो असांजा ॿार अॻिते निकिरनि। ट्रीटमेंट प्लान वाटर ट्रीटमेंट छा हूंदो आहे, मिसाल मिसाल ख़राबु पाणी खे ज़ाइ करण खां हुनखे फ़ाइदेमंद बणाइण जे लाइ हिन प्रोसेस जे थ्रू असां हिन करे सघूं था। त हिन प्रोसेस जे वाटर ट्रीटमेंट प्लांट असांजो हूंदो आहे त हाणे हिननि कुझु स्टेप्स हूंदा आहिनि त पहिरियों असां वाटर जो आहे रिसीव कंदा आहियूं रिवर्स वग़ैरह खां। ब्यूटी ऑफ नेचर, कुदरती ख़ूबसूरती, अल्लाह जी तरफ़ ॾिनल हिकु कुदरत आहे। वाटर फॉल्स आहे जेको पाणी हितां वही नदियुनि में वेंदो आहे। कुझु जानवर आहिनि जेके पाणी पीअण वठा ऐं मतिलबु असां सुबुह जे टाइम उथंदा आहियूं त हीउ सॼो माहौल ॾिसंदा आहियूं, असांखे बहितर महसूसु थींदो आहे। दादुई चिड़ियाघर है, इसमें बहुत से जानवर होते हैं जिनको देखने के लिए बहुत से लोग आते हैं, जिनमें बच्चे बूढ़े बड़े सब शामिल होते हैं। इनमें कुछ जानवर ऐसे होते हैं जो गोश्त खाते हैं, जैसे कि यहाँ पे शेर है, ये गोश्त खाता है, जैसे कि यहाँ पे चीता ये गोश्त खाता है। प्रोजेक्ट सिटी हॉस्पिटल, इसमें मरीजों का इलाज किया जाता है, जैसे एमरजेंसी वार्ड स्कूल से और यहाँ घर से किसी को एमरजेंसी वार्ड हो तो फिर इसके लिए हमें हॉस्पिटल जाना पड़ता है। असां हिते एक्सपेरिमेंट कयो आहे, इन जे ज़रिए असांखे ख़बर पवे थी त नॉर्मली स्लाइड जे ज़रिए बि असां ब्लड ग्रुप चेक करे सघूं था। जो लेबोरेटरीज़ वग़ैरह में एक्सपेंसिव जी वजह से काफ़ी इशूज़ थी वेंदा आहिनि। सो नॉर्मली अगर कहीं कोई आइडिया वगैरह हुजे तो पंहिंजे घर में पंहिंजी फैमिलीज़ जो भी अमाउंट जब सूरज की रोशनी पड़ती है इसके समंदर के ऊपर, समंदर से भाप उठती है, इसे कहते हैं इवापोरेशन। इवापोरेशन से ये बादल बनते हैं जिसे कहते हैं कंडेंसेशन। कंडेंसेशन नोक होकर वापस जाता है समंदर में। समंदर से नहरों, नदियों और शाखों से ये सब पौधों वगैरह को मिलता है। ॿारनि खे हिकिड़ी अवेयरनेस ॾिनी आहे त नंढड़े प्रोग्राम में ॿार जेके आहिनि प्रोजेक्ट जे लाइ तयारु कनि, साइंसी तजुर्बा आहिनि, द नॉलेज विच वी गेट फ्रॉम एक्सपेरिमेंट एंड ऑब्जर्वेशंस। कैमरामैन शरफुद्दीन कीरियों सां गॾु उज़ैर चौहान, धरती टीवी न्यूज़ भेरिया रोड।